बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बसरनि जो गहरो दाग़ पचाए उन में शामिलु कंदासूं कटियल भाॼियूं, गजर, पटाटा, गोभी ऐं मटर। जेके बि तव्हांखे भाॼियूं अवेलेबल आहिनि तव्हां उहे इस्तेमालु कयो। पोइ शामिलु कंदासूं कुझु ख़ुश्क मसाला, लूणु, अछो जीरो, कारो जीरो, दालचीनी, ॻाढ़ा मिर्च, हेड, पिठल धाणा ऐं तेज़पतो। हिननि मसालनि खे भाॼियुनि सां मिलाए शामिलु कंदासूं धाणा, थूम, साई थूम, टमाटा ऐं सावा मिर्च कटियल। थोरो मिलाए पोइ असां शामिलु कंदासूं हिन में चांवरनि जो पाणी ऐं ढके हिन खे असां उॿरण लाइ छॾे ॾींदासूं। ॿिए पासे असां चांवर धोई भिॼाए रखिया आहिनि। पोइ इहे चांवर जॾहिं पाणी बॉइल थिए देॻड़ीअ में त पोइ चांवर उन में शामिलु कंदासूं ऐं ढके रधण लाइ छॾे ॾींदासूं। हीउ पुलाउ एतिरो आसानु आहे जो मुंहिंजे ॿारनि खे बि हिन जी रेसिपी ठाहिणु अची वई आहे हाणे। पोइ ढके चांवरनि खे पचण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं चांवरनि जो पाणी ख़ुश्क थी वञे पोइ हिकु दफ़ो मिलाए हल्की बाहि ते असां 5 मिंट दम ते रखे छॾींदासूं। 5 मिंट दम अचण खां पोइ तयारु आहे असांजा मज़ेदार भाॼियुनि जो पुलाउ। तक़रीबन 15 खां 20 मिंटनि में ठहंदड़ ऐं तमामु आसान रेसिपी आहे। अब्बास जी त हीअ पसंदीदा पुलाउ आहे भाॼियुनि जो।